नाम्यारे समाज सुधारक ऐं तालीमी माहिर प्रोफेसर कलंदर शाह लखियारी जे मढ़ खे दरसगाहुनि वारे शहर जामशोरो में मिटीअ मां हवाले कयो वियो। जामशोरो में अलमंज़र भरिसां सिंधु किनारे ते क़ाइम ॻोठ साईं ॾिनो मलाह में लखियारी हाउस वटि प्रोफेसर कलंदर शाह लखियारी जे थियल आख़िरी रस्मुनि में सैयद सरदार अली शाह, सैयद काज़िम शाह ऐं ॿियनि सां गॾु SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह, जनरल सेक्रेटरी रोशन बोडो, पीर मुजद्दद शाह, नवाज़ खान ज़हूर, ज़ुल्फ़िकार हाली पुटो इदरीस जतोई, प्रोफेसर मोहम्मद खान सांगी ऐं प्रोफेसर डॉक्टर अली मुर्तज़ा धारजो समेत सियासी, समाजी, इल्मी, अदबी शख्सियतुनि ऐं साफ़िन सूदो मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि तोड़े मौज़ूज़ शख्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोफेसर कलंदर शाह लखियारी जे मढ़ खे संदसि घर भरिसां सोग वारे माहौल में मिटीअ मां हवाले कयो वियो। इन मौक़े ते सैयद सरदार अली शाह, नवाज़ खान ज़हूर, हक़ नवाज़ डाहिरी ऐं प्रोफेसर सैयद फरमान अली शाह बुखारी आवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त साईं कलंदर शाह पंहिंजे नाले जी शख्सियत में बि कलंदर हो। हुन पंहिंजी सॼी उमिरि तालीम लाइ वक़फ़ करे छॾी। हू इंसान ज़ात जो हमदर्द हो। संदसि कयल ख़िदमतूं कॾहिं बि विसारे नथियूं सघजनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk